أعوذ बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قال الله تعالى وتبارك في القرآن المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. ورفعنا لك ذكرك. وقال الله تعالى وتبارك في القرآن المجيد في مكان آخر: وإنك لعلى خلق عظيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. सभिनी हमदई सना जे लाइक रब ज़ुल जलाल आहे, जेको पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ो दुरूदो सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में पंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदे फरमाए थो: वरफ़अना लक ज़िक्रक। ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक मूं तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। अल्लाह पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में फरमाए थो त मूं तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो, एतिरो बुलंद जो जिथे जिथे अल्लाह जो ज़िक्र अचे थो उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र अचे थो। अगर कलमो आहे त जेसी तोणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो न अचे तेसि तोणी कलमो मुकमल न आहे। निमाज़ आहे, अगर निमाज़ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद न पढ़ी वञे त उहा निमाज़ बि मुकमल न आहे। हर लिहाज़ सां ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जंहिं मजलिस में अल्लाह जो ज़िक्र ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम न हुजे त उहे मजलिसूं क़यामत जे ॾींहुं उन्हनि मजलिस वारनि जे लाइ हसरत जो बाइस थींदियूं। यानी जिथे जिथे अल्लाह जो ज़िक्र कयो थो वञे उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचार अचे थी। ऐं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो: इन्नक लअला खुल्क़िन अज़ीम। हे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक असां तोखे बुलंद इख़लाक़नि ते फाइज़ करे छॾियो आहे। एतिरे क़दुरु जो अल्लाह हिन उम्मत खे क़ुरान शरीफ़ में फरमाए थो: लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। इंसानों, तव्हां जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत में, उन जे इख़लाक़ में बेहतरीन नमूनो आहे। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़कर अल्लाह कसीरा। हर उन्हें माण्हू लाइ जेको अल्लाह ते ईमान आणे थो, आख़िरत जे ॾिहाड़े ते ईमान आणे थो ऐं अल्लाह जी तमामु घणी साराह करे थो, ज़िक्र करे थो। के सहाबी नबी करीम
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी हज़रत अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछा कयो त अम्मा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ जे बारे में कुछ असांखे ॿुधायो। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला उनखे फरमायो छा तो क़ुरान खे नाहे पढ़ियो? उन सहाबी फरमायो मां क़ुरान खे पढ़ियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी फरमायो त पोइ सॼो क़ुरान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इख़लाक़ त आहे। किथे अल्लाह पंहिंजे महबूब खे यासीन करे पुकारियो, किथे ताहा करे पुकारियो आहे, किथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़तनि जो ज़िक्र कयो आहे, किथे किथे चादर ओढ़ण वारा या अय्युहल मुदस्सिर करे पुकारियो आहे, किथे या अय्युहल मुज़म्मिल करे पुकारियो आहे। तो सॼे क़ुरान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तज़किरो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि त पूरे क़ुरान में तव्हांखे या मूसा लफ़्ज़ मिलंदो, अल्लाह पंहिंजनि पैगंबरनि खे नाले सां सॾियो आहे, या मूसा करे सॾियो आहे, या नूह करे सॾियो आहे, या ईसा करे सॾियो आहे। पर पूरे क़ुरान में तव्हांखे या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं बि अल्लाह पुकारियो आहे, जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह मुखातिब थियो आहे त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सिफ़तनि सां मुखातिब थियो आहे, उनजो नालो कॾहिं न वरितो आहे। पर अफ़सोस जो अॼु जे मोमिननि जे मुआशिरे में काफ़ी माण्हू पंहिंजनि घरनि में, पंहिंजनि मस्जिदनि में, पंहिंजनि दुकाननि ते या अल्लाह सां गॾु या मुहम्मद करे लिखंदा आहिनि। या मुहम्मद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वठी पुकारींदा आहिनि। अगरि केरु पंहिंजे पीउ जो नालो वठी पुकारे ए फलाणा पीउ जो नालो वरितई त हर शख़्स चवंदो त हीउ केॾो नाफ़रमान आहे, जो पीउ जो नालो थो वठे बाबा साईं नथो चवे। पर अफ़सोस जो अॼु जे मुसलमान मुआशिरे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उनजे नाले सां पुकारियो थो वञे। घणनि मस्जिदनि में तव्हां वञी ॾिसो त या अल्लाह सां गॾु या मुहम्मद लिखियलु हूंदो, घरनि में लिखियलु हूंदो, दुकाननि ते लिखियलु हूंदो। हालांकि अल्लाह जेको काइनात जो मालिक ऐं ख़ालिक आहे, जंहिंखे हक़ बि आहे, हू पंहिंजे पैगंबर खे नाले सां बि पुकारे सघे पियो, पर उन बि पंहिंजे पैगंबर जे इज़त ऐं शान वाज़े करण जे लाइ पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नाले सां नाहे पुकारियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अल्लाह क़ुरान शरीफ में पंहिंजे पैगंबर जे बारे में फरमाए थो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ए मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं तोखे पूरी काइनात जे लाइ शाहिद ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ करे मोकिलियो आहे। वदाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा, हिकु अल्लाह जे तरफ़ सॾींदड़ करे ऐं हिन दुनिया वारनि जे लाइ हिकु रोशन सिज करे मोकिलियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां पूरे मुआशिरे में ऊंदाही हुई, को बि सिस्टम ठहियलु कोन हो, न हुकूमती सतह सां, न मुआशरती सतह सां, न ख़ानदानी सतह सां, न कारोबारी सतह सां, कंहिं बि नमूने को मुआशिरो ठहियलु कोन हो। सॼो मुआशिरो बिगड़ियल हो, ऊंदाही हुई, न पीउ खे पुट जी ख़बर, न पुट खे पीउ जी ख़बर, न औलाद खे वालदेननि जी ख़बर, न वालदेननि खे औलाद जी ख़बर, न पाड़े वारनि जे हुकूकनि जी ख़बर, न पंहिंजनि नौकरनि ग़ुलामनि जे हुकूकनि जी ख़बर, न उस्तादनि जी ख़बर, न शागिर्दनि जी ख़बर। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह उहो रोशन सिज करे मोकिलियो आहे, जंहिं असांखे ज़िंदगी जे पूरे सिस्टम खे गुज़ारण जो तरीक़ो ॿुधायो आहे। कीअं खाइजे, कीअं पीअजे, कीअं उथजे, कीअं वेहजे, कीअं सुम्हजे, कीअं शादियूं कजनि, कीअं ग़मियूं कजनि, कीअं ख़ुशियूं कजनि, कीअं कारोबार कजे, कीअं हुकूमतूं सल्तनतूं कीअं हलाइजनि। सॼो सिस्टम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे ऐं पूरे जो पूरो दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह मुकम्मल करे छॾियो आहे। तंहिं करे अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो अल यौम अकमलतु लकुम दीनुकुम, अॼु मूं तव्हांजो दीन तव्हां लाइ मुकम्मल करे छॾियो आहे।
ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह फरमाए वबश्शिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। ऐं मुंहिंजा महबूब मोमिननि खे ख़ुशख़बरियूं ॾे त अल्लाह वटि हुननि जे लाइ हिकु वॾो फज़ल मौजूदु आहे। अल्लाह पंहिंजे महबूब खे कंहिं क़ौम लाइ, कंहिं कबीले लाइ, कंहिं ज़ात लाइ, कंहिं मुल्क लाइ न मोकिलियो आहे, बल्कि पूरी इंसानियत जे लाइ मोकिलियो आहे। गुज़िरियल जेके पैगंबर आया उहे कंहिं मख़सूस तबिके लाइ आया हुआ, कंहिं क़ौम लाइ, कंहिं कबीले लाइ, कंहिं हुकूमत लाइ। पर अल्लाह पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो क़ुरान शरीफ में वमा अरसलनाका इल्ला काफ़तन लिन्नासि बशीरन व नज़ीरा वलाकिन अक्सरन नासि ला यअलमून। मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तोखे पूरे जे पूरे इंसानियत लाइ ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़ करे मोकिलियो आहे, पर अक्सर माण्हू न ॼाणंदा आहिनि। ऐं अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं तोखे पूरी काइनात लाइ रहमत करे मोकिलियो आहे। पर उहा रहमत छा आहे, उहो कहिड़ो पैगाम हो जेको हिन पूरी दुनिया लाइ, हिन पूरी काइनात जे लाइ रहमत हुई। अक्सर माण्हू इहे प्रचारूं बार बार कंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जे लाइ रहमत बणिजी आया आहिनि, पर उहा रहमत छा आहे उहा हिन आयत सां गॾु अल्लाह ॿी आयत में वाज़े थो करे कुल इन्नमा यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुं वाहिद। हे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त मूं ॾे वही ईंदी आहे त तव्हांजो रब, तव्हांजो पालनहार, तव्हांजो ख़ालिक, तव्हांजो मालिक, तव्हांजो राज़िक, तव्हांजो मदद कंदड़, तव्हांजे रिज़्क़ रोज़िन में बरकत विझण वारो, तव्हांखे शफ़ा ॾियण वारो, तव्हांखे औलाद ॾियण वारो इलाहुं वाहिद, सिर्फ़ हिकिड़ो ई आहे। हिकु अल्लाह आहे जेको तव्हांजे सभिनी ज़रूरतनि खे पूरो करे थो सघे। ऐं अॻिते अल्लाह तो फरमाए तूं हिननि खां पुछा कर फहल अंतुम मुस्लिमून, पोइ छा तव्हां इन ॻाल्हि ते फर्मा बरदारी करण वारा आहियो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमत थी आयो आहे। उहा रहमत इहा आहे त हिकु अल्लाह जी इबादत कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 360 बुतनि खे ख़तम करे छॾियो ऐं हिकिड़े अल्लाह जी इबादत ते हिन पूरी उम्मत खे गॾु कयो आहे। ऐं अल्लाह पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में क़ुरान में एतिरे क़दुरु फरमाए थो मन युतिअ रसूल फ़क़द अता अल्लाह। जंहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कई उन अल्लाह जी फर्मा बरदारी कई। ऐं हिकिड़ी जाइ ते अल्लाह फरमाए थो वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह। मूं पैगंबरनि खे सिर्फ़ इन लाइ मोकिलियो आहे त हुननि जी फर्मा बरदारी कई वञे अल्लाह जे हुकुम सां। हिकिड़ी जाइ ते अल्लाह फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। हे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ अगरि अल्लाह सां मोहबत कयो था त मुंहिंजी पैरवी कयो युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम दुनूबकुम, पोइ अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो ऐं तव्हांजे गुनाहनि खे मिटाए छॾींदो। केॾी वॾी हस्ती जंहिंजे बारे में अल्लाह क़ुरान शरीफ में जगह जगह शान खे बयान करे थो। किथे अल्लाह फरमाए थो अगरि मुंहिंजी मोहब्बत चाहियो था, मुंहिंजी रहमत, मुंहिंजी मग़फ़िरत चाहियो था त मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत कयो, उनजी पैरवी कयो। किथे अल्लाह फरमाए थो जंहिं मुंहिंजे पैगंबर जी अताअत कई उन मूं अल्लाह जी अताअत कई। जंहिं मां ज़ाहिर थो थिए त अल्लाह खां बाद में अल्लाह सां गॾु न, अल्लाह सां शरीक न, बल्कि अल्लाह खां बाद में अगर शान आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान। ऐं एतिरो शान आहे, एतिरो शान आहे जो अल्लाह ईमान जे लाइ ज़रूरी थो करे त हुन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जी फर्मा बरदारी कई। क़ुरान शरीफ में अल्लाह फरमाए थो फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह कसम खणी थो ॻाल्हि करे ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब जो कसम ही मोमिन नथा थी सघनि जेसी तूणी हू पंहिंजे हर फ़ैसिले में फ़ैसिलो कंदड़ तोखे न मञे, हर मुआमले में तुंहिंजे फ़ैसिले खे मञनि
ऐं तुंहिंजे फ़ैसिले खां बाद में पंहिंजे दिल में ज़र्रे बराबर बि का लचक का तंगी महसूस न कनि ऐं तुंहिंजे हर फ़ैसिले खे दिलो जान सां तस्लीम कनि, पोइ ई मोमिन आहे। अगर तुंहिंजे फ़ैसिले खे नथा मञनि, तुंहिंजनि हुक्मनि खे नथा मञनि ऐं अगर मञनि बि था पर दिल में थोरी घणी उन्हनि खे तंगी आहे त तेसी तूणी बि मोमिन न आहे। बल्कि अल्लाह मोमिननि जो शान बयान थो करे। अल्लाह फरमाए थो वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन, कंहिं मोमिन मर्द ऐं मोमिन औरत जो शान ई न आहे, उन्हनि खे हक़ ई न आहे इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम खां बाद में हुननि खे को अख्तियार हुजे त बाद में को फ़ैसिलो हू बि ॿुधाए। अॼु बि ईअं मुआशिरे में हले थो। क़ुर जी आयतूं ॾेखार, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ॾेखार, पर भाऊ अमल कंहिंजी ॻाल्हि ते कंदो? पंहिंजे साईं जी ॻाल्हि ते। जीअं साईं चवे तीअं अमल कंदो। क़ुर जी आयत बचे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बचे, पर उहो वीचारो मजबूर आहे जेसीं तूणी साईं न चवे तेसि तूणी क़ुर हदीस ते अमल नथो करे सघे। पर अल्लाह फरमाए थो मोमिन मर्दनि ऐं मोमिन औरतुनि जो इहो शान ई न आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे पोइ हू पंहिंजो को फ़ैसिलो ॿुधाइनि। अल्लाह फरमाए थो वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल ज़लालन मुबीना, पोइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी जेके बि मुखालफ़त कंदा उहे हिकु खुल्लम खुल्ला चिटी गुमराही में दाख़िल थी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत ऐं फरमा बरदारी ऐं मोहब्बत जो एॾो त दर्स ॾिए थो, क़ुर में एॾो त दर्स ॾिए थो त मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी मोहब्बत कयो, एॾी फरमा बरदारी कयो ऐं जेसीं तूणी न कंदो त तव्हां मोमिन न आहियो। अल्लाह जी पंहिंजे महबूब सां एॾी मोहब्बत, जो हिकिड़े चकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल में हिकु सहाबी ॻाल्हाए रहियो हो, पर उनजो आवाज़ कुदरती बुलंद हो, ज़ोर सां ॻाल्हाए पियो। अल्लाह खे इहा ॻाल्हि बि न वणी जो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां केरु बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए। अल्लाह क़ुर जी आयत खे नाज़िल करे छॾियो, जिब्राइल खे मोकिलियईं, ए जिब्राइल वञ ऐं मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमा बरदारनि खे, जान निसारनि खे, जेको उनजे साम्हूं वेठा आहिनि उन्हनि खे चओ त या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, अल्लाह मुशरिकन खे कोन थो चए, काफ़िरन खे नथो चए, बल्कि मोमिनन खे थो चए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफउ अस्वातकुम फौक सौतिन नबी, तहां पंहिंजनि आवाज़नि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां बुलंद न कयो, वला तजहरू लहू बिलक़ौलि कजहरि बादिकुम लिबाद, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ईअं न ॻाल्हायो जीअं तहां पंहिंजनि महफ़िलनि में ॻाल्हायो था, अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून, ईअं न थिए जो तव्हांजे इन थोरी ग़लती जे करे अल्लाह तव्हांजनि सभिनीनि अमलनि खे नास करे छॾे, सभिनीनि अमलनि खे चट करे छॾे ऐं तव्हांखे ख़बर ई न पए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जी मुखालफ़त करणु त वॾी ॻाल्हि आहे। जो अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त आज़ान हीअं ॾियो, पर साईं चए न आज़ान हीअं ॾियो, कुझु वधाए कयोसि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त निमाज़ हीअं पढ़ो, पर साईं चए न निमाज़ूं थोरो हीअं पढ़ो। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ख़ैरातूं सदका हीअं कयो, पर हू चए त न अञा थोरो हीअं मिलावट कयोसि, कुझु वधायोसि। ख़ुदा जा बंदा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जे ख़िलाफ़ अमल करण त परे, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां अगर केरु बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए ऐं उनजे दिल में को गुस्ताखी बि न हुजे, का नफ़रत बि न हुजे, सिर्फ़ आवाज़ बुलंद थिए त अल्लाह चए थो त मां तव्हांजनि अमलनि खे झट करे छॾींदुसि। को अमल तव्हांजो बाक़ी न रहंदो अगर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां रुॻी आवाज़ बुलंद कंदो। ऐं हिते मामिलो ई पुख़्तो आहे, आवाज़ त छुटो पर अमलनि खे पुख़्तो सुख़्तो करे वियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह कुरान शरीफ में मोमिनन खे थो चए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया इन इस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत जी तक़ाज़ा ॾिसो,
केॾो इंसान खे सख़्त हुअणु खपे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत में, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी में केॾो सख़्त थियणु खपे। अल्लाह दर्स थो ॾे या अय्युहल्लज़ीन आमनू ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया। ए ईमान वारो, मुशरिकनि खे काफ़िरनि खे हिते ज़िक्र न आहे। ए ईमान वारो, पंहिंजनि वालिदेननि खे पंहिंजनि भाइरनि खे दोस्त न रखो अगर हू कुफ्र खे पसंदि कनि ईमान ते। वमन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। पोइ अगर इन बावजूद बि उनखे ख़बर पए त मुंहिंजा वालिदेन काफ़िर आहिनि, मुशरिक आहिनि, उन्हनि सां ते हूंदे बि मोहबत करे ऐं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी दीन खे छॾे हुननि जी मोहबत जे करे, त अल्लाह फरमाए थो त उहे ज़ालिम आहिनि। ऐं अल्लाह पंहिंजनि नेक बांधनि जी तारीफ़ थो करे, फरमाए थो त ला तजिदू क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर। तव्हां न ॾिसंदो तहिड़ी का क़ौम जेको अल्लाह ऐं अल्लाह ते आख़िरत जे ॾियारे ते ईमान आणीनि, युआदून मन हाद अल्लाह व रसूलहू। हू अहिड़नि सां मोहबत कनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाफ़रमान हुजनि। वलौ कानू आबाअहुम, पोइ चाहे उहे उन्हनि जा वालिदेन हुजनि, औ अबनाअहुम, चाहे उन्हनि जा औलाद हुजनि, औ इख़वानहुम, चाहे उन्हनि जा भाइर हुजनि, औ आशीरतहुम, चाहे उन्हनि जा मिट माइट हुजनि। उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। इहे ई उहे आहिनि जिन्हनि जे दिलनि में अल्लाह ताला ईमान खे लिखी छॾियो। मोमिननि जी शान इहा आहे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि अची वञे त पोइ न उते वालिदेन जी ॻाल्हि ॿुधंदा, न उते भाइरनि जी ॻाल्हि ॿुधंदा, न उते मिट माइटनि जी ॻाल्हि ॿुधंदा त सिर्फ़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि ॿुधंदा। एतिरे क़दुरु जो अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो क़ातिलुल लज़ीना ला युमिनून बिल्लाहि वला बिल यौमिल आखिर। उन्हनि सां जंगू कयो, उन्हनि सां विढ़ो जेको अल्लाह ते आख़िरत जे ॾिहाड़े ते ईमान नथा आणीनि। वला युहर्रिमून मा हर्रम अल्लाह व रसूल। ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे हराम नथा कनि जिन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल हराम कयो आहे। वला यदीनून दीनल हक़ मिन अल्लज़ीना ऊतुल किताब हत्ता युअतुल जिज़यत अन यदिन वहुम साग़िरून। अल्लाह फरमाए थो उन्हनि खां लड़ो एतिरे क़दुरु जो हू जिज़ियो ॾियनि। इन्हनि मुशरिकनि सां, इन्हनि कुफ़ारनि सां विड़ो जेको अल्लाह जे हराम करदा शयुनि खे हराम न कनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान शरीफ में असांखे एतिरे क़दुरु दर्स थो ॾे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी एतिरी फर्मा बरदारी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरी मोहबत हुजे जो पाण बि उन्हनि जे ख़िलाफ़ न कयो, पर अगरि ॿियो केरु बि उन्हनि जे ख़िलाफ़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ को अमल करे त उन्हनि सां विड़ी पओ, उन्हनि सां जंगू कयो। अॼु जो मुसलमान पंहिंजी थोरी थोरी ॻाल्हि ते जंग करण लाइ तयारु आहे, पंहिंजे सॻे भाउ सां विढ़ण लाइ तयारु आहे, पंहिंजे ॻोठ वारनि सां थोरी थोरी ॻाल्हि ते विढ़ण लाइ तयारु आहे। पर हिन दीन जे ख़ातिर, हिन निमाज़ जे ख़ातिर, हिन रोज़े जे ख़ातिर, हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी जे ख़ातिर कंहिं सां पुछण लाइ तयारु कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जो शान ॾिसो। उन्हनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में पंहिंजनि कुफ़ार वालिदेननि खे मारे छॾियो। हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु जंग जे मौक़े ते पाण मुसलमाननि जे ग्रुप में हुया, वालिद साहब कुफ़ारनि जे ग्रुप में हुया, पर विढ़ंदे विढ़ंदे पीउ साम्हूं आयो त उनखे मारे छॾियो। जंग बदर में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाइनि था, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही जेके बि कैदी कुफ़ारनि जा पकड़िया आहिनि इन्हनि खे हर को पंहिंजे माइट जे हवाले करे छॾियोसि त उहो हर मोमिन पंहिंजे माइट खे मारे छॾे जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो गुस्ताख़ आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां हिकिड़े चकर हिकिड़ो माण्हू बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए पियो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हुते बीठा हुया। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हथ तलवार में पइजी वियो ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हथ ॾकण लॻो, अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। त
रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उमर रुक जी वञ, उमर रुक जी वञ, इनके मार जाए ना। उमर चेस या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुदा जो कसम अगर तहां जे अदब ऐं तहां जे एहतराम जो मूंखे ख्याल न हुजे हां त हिन शख्स जी हिन वक्त मुंडी धड़ खां धार हुजे हां जो तहां जे अॻियां बुलंद आवाज़ सां ॻाल्हाए, इहो उमर कॾहिं बर्दाश्त करे ई नथो सघे। मोमिननि जो जज़्बो ॾिसो, जेसी तोणी अहिड़ा मोमिन हिन धरती ते ज़िंदा हुया त कुफारनि खे ताक़त न हुई त कंहिं मोमिन जे शान में बि गुस्ताखी कनि। अल्लाह जो रसूल या अल्लाह जी शान त पंहिंजी जाइ ते, कंहिंखे ताक़त न हुई जो कंहिं मोमिन जे शान में गुस्ताखी करे। अॼु जा कुफार, अॼु जा यहूदी, अॼु जा नसारा सरेआम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कनि वेठा। सभिनी नौजवाननि खे ख़बर आहे त नेत ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खाका ठाहिया विया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मज़ाक़ूं कयूं वयूं। पर मुसलमाननि जी ईमानी गैरत जॾहिं तबाह बर्बाद थी वई, मुसलमाननि वटि वञी छा बचियो? मुसलमान नौजवाननि वटि छा बचियो? इहो ई वञी बचियो त हू जलसा जुलूस करण, डेनमार्क ते लानत, फलाणे सहाबी ते लानत, ऐसी तोड़ी महदूद थी वियो। सॼो ईमान ख़त्म थी वियो। कंहिं में बि कंहिं मुसलमान रियासत में, केतिरियूं रियासतूं आहिनि मुसलमाननि जूं, कंहिं मुसलमान रियासत में इहा गैरत न जागी जो हू ऐलान जिहाद कनि उन मुल्क जे ख़िलाफ़, जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई आहे। अॼु जो मुसलमान पंहिंजे कमनि कारनि जे लाइ झिड़ा करे थो, पर हेॾा वॾा मसला थी था वञनि, हथां घणनि खे त ख़बर ई कान्हे का को हेॾो वॾो मसइलो थियो। इहो छो? इहो यहूद ऐं नसारनि खे एतिरी हिम्मत किथों आहे जो हू मुसलमाननि जे हेतिरी वॾी अक्सरियत जे हूंदे बि अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी। पहिरीं ॻाल्हि, उन्हनि खे हिम्मत इतों थी जॾहिं उन्हनि जे अदावत, उन्हनि जे नफ़रतनि, उन्हनि जे बुग़्ज़ जे बावजूद असां उन्हनि ते मुहबत जा हथ वधाया, असां उन्हनि ते दोस्ती जा हथ वधाया। हालांकि अल्लाह कुरान में फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन नसारा औलिया, ए ईमान वारो इन्हनि यहूद ने नसारनि सां करे दोस्ती न रखियो। बाअदुहुम औलियाउ बाअद, इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि, तव्हांजा कॾहिं बि दोस्त न थी वेंदा। वमन यतवल्लहुम मिनकुम, पोइ जेको बि हाणे इन्हनि सां दोस्ती रखंदो फइन्नहु मिनहुम, पोइ हू बि उन्हनि मंझां ई आहे। को मुसलमान यहूदी नसारा सां दोस्ती रखे, मोहब्बत रखे, तो उहो बि यहूदी नसारा थी वियो। ऐं अल्लाह ताला कुरान शरीफ में हिकिड़ी ॿी जाइ ते फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू अदुव्वी व अदुव्वकुम औलिया, ए ईमान वारो मुंहिंजे पंहिंजनि दुश्मननि खे दोस्त न बनायो। तुल्क़ऊन इलैहिम बिल मवद्दत वक़द कफ़रू बिमा जाअकुम मिनल हक़, तव्हां उन्हनि ते दोस्ती जा हथ वधायो था जॾहिं हुननि उन ॻाल्हि खां इनकार करे छॾियो आहे जेको मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे। यानी अल्लाह जे रसूल जा बि इनकारी, क़ुरान जा बि इनकारी, तव्हां उन्हनि ते दोस्तियुनि जा हथ वधायो था। ऐं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में चिटनि अल्फाज़नि में चए थो, अॼु जा असांजा हुक्मरान दोस्ती वधाइनि था, इन आख़िर ते मन बची वञे, मन इहे यहूद ऐं नसारा असां सां जंग न कनि, मतां तबाह बर्बाद न थी वञूं, पोइ हुननि ते दोस्ती जा हथ वधाइनि था। अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए थो ला तजिदन्न अशद्द अन्नास अदावतन लिल्लज़ीना आमनुल यहूद वल्लज़ीना अशरकू। अल्लाह फरमाए थो कि मुसलमाननि जे बारे में दुश्मनी में सख्त तव्हां न ॾिसंदो सिवाय यहूदिन ऐं मुशरिकनि। मुसलमाननि सां दुश्मनी में सख्त, दोस्ती में कॾहिं सख्त कोन थी। दुश्मनी में सख्त हूंदा हमेशा इहे यहूदी ऐं इहे मुशरिक, पर तंहिं हूंदे बि मुसलमान उन दोस्ती जा हथ थो। हिन काइनात खे बनाइण वारो ख़ालिक ऐं मालिक फ़ैसिलो थो करे, उहो पैगाम थो पुॼाए त हू तव्हांजा दोस्त, तव्हांजा हमदर्द कॾहिं न थींदा। तंहिं हूंदे मुसलमान वधाए थो, छा उन मुसलमानी रहंदी? छा उहो मुसलमान हूंदो जेको क़ुरान ऐं सुन्नत जे मुखालफ़त करे थो?
क़ुरान जी चिटनि आयतुनि जे बावजूद बि यहूद ऐं नसारा ॾे मोहबत जा पैगाम मोकिले थो, दोस्ती जा हथ वधाए थो। पहिरीं ॻाल्हि हुननि असांखे आज़माए ॾिठो त असां में कुझु कोन्हे को। एतिरे क़दुरु जो अमरीका जे हिकु सहाफ़ी औरत पंहिंजे असेंबली में सरेआम चयो त तव्हां पाकिस्तानियुनि ते एतिरी महिनत छो था कयो? पाकिस्तानी त उहे आहिनि जेके हिकिड़े डॉलर ते पंहिंजी माउ भेण खे खपाइण लाइ तयार आहे। एतिरे क़दुरु मुसलमाननि जे ख़िलाफ़ चयो वियो आहे। छो जो हुननि ॾिठो आहे त मुसलमाननि में हींअर उहा गैरत आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला कुरान शरीफ में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखनि जी सदा सिर्फ़ मौत ॿुधाई आहे। उन्हनि खे मारियो, उन्हनि सां विड़ो जेका अल्लाह जे रसूल जे शान में गुस्ताख। पर जॾहिं उन्हनि असांखे ॾिठो त असां में कुझु कोन्हे को त हू सरेआम गुस्ताखी करण लॻा। पहिरीं ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, अॼु जो मुसलमान पाण तौबा नऊज़ बिल्लाह अल्लाह जे रसूल जो गुस्ताख आहे। हर ॻाल्हि में गुस्ताख आहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल निमाज़ जो हुकुम कयोसि, निमाज़ कोन थो पढ़े। अल्लाह जे रसूल रोज़नि जो हुकुम कयोसि, रोज़नि जो न आहे। अल्लाह जे रसूल ज़कात जो चयो, ज़कात कोन्हे। अल्लाह जे राह में ख़र्च करण जो चयो, कोन्हे को। कुफ़ारनि सां जिहाद करण जो हुकुम कयो, कोन्हे को। जेके बि नेकी जा हुकुम कया आहिनि उहे सभई असां में कोन्हनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे शराब खां मना कयो, शराब असांजे बाज़ारनि में सरेआम आहे। अल्लाह जे रसूल असांखे ज़ना खां मना कयो, ज़ना बि असांजे शहरनि में सरेआम आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बुराइनि खां मना कयो आहे, जुआ खां, हराम खोरी खां, चोरी खां, धाड़े खां, उहे सभई ॻाल्हियूं असां में आहिनि। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साज़ खां एॾी नफ़रत कंदा हुआ, एॾी नफ़रत साज़ खां कंदा हुआ जो हिकिड़े चकर हिकिड़ो सहाबी फरमाए थो, मां ई अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी रहिया हुआसीं त किथों को साज़ जो आवाज़ आयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि ॿिन्हिनि कननि में पंहिंजूं आङुरियूं एतिरे ज़ोर सां विधियूं जो क़तल तुणी वियासीं। मूंखां पुछणु लॻो, हे सहाबी छा तोखे कुझु ॿुधण में अचे थो? मूं इशारे में चयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन थो अचे ॿुधण में। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कननि मां जॾहिं उहे आङुरियूं हटायूं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कननि मां रत वहण लॻो। एॾी नफ़रत अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि साज़ गाननि खां कंदा हुआ। अॼु जे मुसलमान मुआशिरे में ॾिसो, उहो घर ख़ाली न आहे जंहिंमें साज़ गाना न हुजनि। साज़ गाना न हुजनि, उहो घर ख़ाली न आहे। ऐं न सिर्फ़ साज़ गाना, बल्कि उन्हनि गाननि में अहिड़ियूं शाइरियूं आहिनि जिन्हनि में साईं सीधियूं अल्लाह जे रसूल जे शान में गुस्ताखियूं आहिनि। उहे असांजे घरनि में वॼनि थियूं। मुसलमाननि जे चेहरे ते ज़र्रे बराबरि बि फ़र्क़ु कोन थो पए। गाना आहिनि, शाम सुबुह ॿुधूं था, रक्षनि में वेह, वेननि ते वेह, बसनि ते वेह, सरेआम इहे गाना हलनि वेठा। किथे चए थो त हसीनों को आते हैं क्या क्या बहाने, खुदा भी न जाने तो हम क्या जाने। ये असांजे घरनि में हलनि था। किथे गाने में चए थो त रब रूठे तो रूठे, मेरा यार न रूठे। अल्लाह जी शान में गुस्ताखी असांजे घरनि में हले थो। किथे चए थो सुबह को उठ के रब से पहले तेरा नाम लो, तब असांजे गाना इहे घरनि में हलनि था। कई अहिड़ियूं गुस्ताखियूं आहिनि। सिंधी जा फनकार चवनि, रब करूं मैं क्या मंगा, रब मैं कण सुञा। शाइरी कंहिंजी आहे? भूले शाह जी। अल्लाहु अकबर। एतिरियूं शाइरियूं, एतिरा गाना गुस्ताखी जा असांजे घरनि में हलनि था। शाम सुबुह ॿुधूं वेठा, पर असांजे ईमान ते को फ़र्क़ु नथो पए जो हिन गाने में असांजे अल्लाह जे शान में गुस्ताखी आहे या अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी आहे। गाना त पंहिंजी जाइ ते, हाणे असांजे इबादतुनि में साज़ अची आहे। अॼु जो मुसलमान साज़नि खे इबादत सम्झे वेठो। कवालियूं हलनि थियूं, कवालियुनि में साज़, उन में ताड़ियूं, ऐं पुछा कर त छा आहे? चवंदा कवाली आहे। अल्लाह जे रसूल जी साराह पे थी हले। सूफियाना कलाम आहिनि, अल्लाह जे रसूल जी साराह पे थी हले। अड़े ख़ुदा जा बंदा,
तू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी साराह उन तर्ज़ सां थो करी जंहिं तर्ज़ सां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सख़्त नफ़रत हुई। पोइ तो में मुशरिकीन मक्का में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? मुशरिकीन मक्का जे बारे में अल्लाह ताला कुरान शरीफ में सूरत अल अनफाल आयत नंबर 35 में फरमाइनि था, वमा कान सलातुहुम इंदल बैत इल्ला मुकाअन व तस्दियतन फदूकुल अज़ाब बिमा कुंतुम तकफुरून। अल्लाह फरमाए थो तिन्हनि मुशरिकनि जो अल्लाह जे घर वटि अल्लाह जे काबे खे तवाफ़ कंदे ॿी इबादत न हुई, बल्कि हू उते अची सीटियूं वॼाईंदा हुया ऐं ताड़ियूं वॼाईंदा हुआ, सीटियूं हणंदा हुआ, ताड़ियूं वॼाईंदा हुआ ऐं काबे खे तवाफ़ कंदा हुआ। हता हदीसनि में अचे थो त हू उघाड़ा थी काबे खे तवाफ़ कंदा हुया ऐं हिन में अल्लाह जी रज़ा सम्झंदा हुया। उन्हनि खे मज़ो ईंदो हो त अल्लाह जी मुहबत आहे, अल्लाह इन अमलनि में राज़ी थींदो, इन्हनि अमलनि खे हू अल्लाह जी मुहबत सम्झी कंदा हुया। साॻियो सिस्टम मुसलमाननि में आहे। असां अल्लाह खे राज़ी करण निमाज़नि में कोन था ॾिसूं, असां अल्लाह खे राज़ी करण रोज़नि में कोन था ॾिसूं, असां अल्लाह खे राज़ी करण ज़कातनि में कोन था ॾिसूं, असां अल्लाह खे राज़ी करण मस्जिदनि में कोन था ॾिसूं, असां अल्लाह खे राज़ी कयूं वेठा कवालिन में, कलामनि में, अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ़ वेठा कयूं कलामनि में। हिन वक़्तु कलंदर जो मेलो या ख़त्म थियो या हली रहियो हूंदो, उन में केतिरी अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी थिए थी। हींअर भले केतिरा माण्हू गर्मी जे वजह मरी आहिनि। इन मस्जिद में 10-15 मिंट निमाज़ जे लाइ अचणु तकलीफ़ थी थिए त गर्मी उते छा थो थिए? छा इहे अमाल अल्लाह जे वलियनि खे पसंदि हुया त तव्हां उते अची थिएटर हणो, तव्हां उते अची खदड़ा नचायो, तव्हां उते अची रागू करायो, इते अची पंहिंजनि औरतुनि खे बेपर्दा कयो, उते गाना करायो, उते नशा करायो? छा इहे अल्लाह जे वलियनि जा दसियल कम या ही पोयनि जा ठाहियल सिस्टम असां शुरू थी वियासीं? क़ुरान ऐं हदीस खां दूरी जी वजह जे करे न क़ुरान पढ़ियोसीं न हदीसनि खे पढ़ियोसीं, ख़बर ई न आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा कहिड़नि अमलनि में आहे ऐं अल्लाह जे रसूल जी नाराज़गी कहिड़नि अमलनि में आहे। अॼु जो मुसलमान रज़ा जी तलाश में उहे ई कम करे वेठो जेके हुन जे लाइ दमड़ जा सबब थी था सघनि, अज़ाब जा सबब थी था सघनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जॾहिं मुसलमान पाण अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख थी पियो त पोइ यहूदनि ऐं नसारनि खे बि जुर्रत थी वई जो हुननि नेट ते सरेआम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा खाका छापे छॾिया, छो त उन्हनि खे पक थी वई हिन उम्मत मां जिहाद निकिरी वियो, जिहाद जो जज़्बो निकिरी वियो, मरण माराइण वारो जज़्बो निकिरी वियो। हीअ हाणे अयाशिन ते पहुता आहिनि, ही दौलतनि जे पोयां पहुता आहिनि। हिननि खे अल्लाह जे रसूल जी शान जी ख़बर ई कान्हे का, तॾहिं हुननि खे इहा जुर्रत थी आहे। न त ख़ुदा जो कसम, जेसी तुड़ी मुसलमान उम्मत में क़ुरान जो सम्झ हुयो, सुन्नतनि जी मुहबत हुई, वॾे में वॾे सुपर पावरनि खे शिकस्त ॾिनो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे दौर में कैसर और किसरा जूं बादशाहूं हिन धरती ते उन वक़्त जूं सुपर पावर हुकूमतूं हुयूं। उन्हनि ॾे सहाबा विया, हिकु सहाबी वियो, उन्हनि खे चए थो कैसर और किसरा जे बादशाहनि खे चई त या त इस्लाम क़बूल कयो त तव्हां सां जंग कान्हे का, मञो त अल्लाह खां सवाइ ॿियो केरु इबादत जे लाइक़ न आहे ऐं असांजो नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी पैगंबर आहे, मञो त तव्हां सां जंग न आहे, जे न त पोइ जंग लाइ तयारु थियो। कैसर और किसरा जा बादशाह हैरान थी विया, ही कलोका धनार, ही कलोका पिनड़ाऊ, ही कलोका फहाशी जा अदा हलाइण वारा इहे अॼु एतिरी हिम्मत करे आहिनि जो अॼु असां वटि हली असांखे ललकारे वेठा। उन कैसर किसरा जो बादशाह जे महफ़िल मां हिकिड़ो उथियो वज़ीर उन्हनि खे चवणु लॻो, तूं असांखे दॿाई थो, तूं आहीं छा? तूं असांजो ग़ुलाम आहीं, तूं धनार आहीं, तुंहिंजी हैसियत छा आहे? तूं कलो को ॾींहुं तूं जाहिल हुए, बेइल्म हो, तव्हां हुयो छा जो तूं असांखे अॼु ललकारींदो? सभु ॿुधे वेठो। उन सहाबी सॼी ॻाल्हि ॿुधी, जॾहिं हुन ॼारी हणी ॻाल्हि बंदि कई, पुछा की बसि कई,
कि हा कि पोइ ॿुध, हा असां जाहिल हुयासीं, हा असां धनार हुयासीं, हा असां बदकार हुयासीं, असां में काइनात जूं सभई बुरायूं हुयूं, पर जॾहिं अल्लाह असां में पंहिंजे रहमत लिल आलमीन खे मोकिलियो, पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असांजे विच में मोकिलियो, उन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जानवरनि मां इंसान बनायो, असांखे सलीको न जिंदगी कीअं गुज़ारजे, अल्लाह जी धरती में कीअं जिंदगी गुज़ारजे, असांखे सॼो सलीको उन सेखारियो, असां जानवरनि मां इंसान थी वियासीं। हाणे असां उहे माण्हू न आहियूं जेके तव्हां सम्झो था असांखे। अगरि इस्लाम क़बूल कयो था त ठीकु आहे, न त जंग वारी, हुन जंग वारी दिलि में सोचनि पिया ही छा कंदा, हिननि वटि कुझु कोन्हे को, मुसलमाननि वटि छा हो, न एतिरी असलहा हुई, न एतिरो फौज हुयो, न एतिरी ताक़त हुई, हुननि वटि हिकिड़ी ताक़त हुई जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कैसर ऐं किसरा फतेह थींदा, फतेह थींदा। उन्हनि खे यकीन हो त कैसर ऐं किसरा जॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फतेह थींदा त थींदा, असां भली हथियार न हुजनि, भली फौज न हुजे, ताक़त न हुजे, पर फतेह थींदी, छो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ख़ुशख़बरी ॾेई छॾी आहे। उन्हनि सहाबनि जॾहिं जंगूं कयूं, कैसर ऐं किसरा जा बादशाह पंहिंजनि हाथियुनि जे फौज जे बावजूद बि, अॼु बि जो मुसलमान बि ॾिजे थो न अमरीका खां, त हुन वटि टैंकूं आहिनि, हुननि वटि जहाज आहिनि, हुननि वटि टेक्नोलॉजी आहे, पर इहो नथो सोचे त हुननि वटि ईमान कोन्हे को, असां वटि ईमान जी ताक़त। उन दौर में बि हाथी सिर्फ़ इन ई हुकूमत वटि हुया, पर जॾहिं मुसलमाननि जा नौजवान मैदाननि में लथा, कैसर और किसरा खे शिकस्ती नसीब थी, फतेह मुसलमाननि जी थी, ईमान वारनि जी फतेह थी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अॼु बि अगरि मुसलमान नौजवान पंहिंजे अंदरि उन सहाबा जी मोहबत आणीनि, उन सहाबा वारो ईमान आणीनि बि, ख़ुदा जो कसम अॼु अमरीका, रूस, बर्तानिया सभु हिकिड़े पासे थियनि, हिकु मुसलमाननि जो नंढड़ो मुल्क बि उन्हनि खे शिकस्त ॾेई थो सघे, जीअं अॼु जो मुसलमान पंहिंजे अखियुनि सां ॾिसी थो सघे। अफगानिस्तान मां अमरीका शिकस्त खाई भॼी थो वञे, 12 साल जंग कई, पंहिंजनि सुपर ताक़त जे बावजूद बि उन मुसलमाननि जे ईमान खे शिकस्त न ॾेई सघिया, छो जो अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में मोमिन नौजवाननि सां वाइदो कयो आहे। अल्लाह क़ुरान शरीफ़ में सूरत आल इमरान आयत नंबर 149 में फरमाए थो, वला तहिनु वला तहज़नु अंतुमुल अअलौन इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह फरमाए थो, न गमकीन थियो, न दिल हीणा थियो, तव्हां ई कामयाब आहियो, पर शर्त छा आहे, इन कुंतुम मुमिनीन, अगर तव्हांजे अंदर ईमान आहे त, ईमान आहे त तव्हां ई खटींदो। कुफार ऐं यहूदिन जे खाते में कामयाबियूं न आहिनि, पर जॾहिं ईमान निकिरी थो वञे त पोइ हुननि खे कामयाबियूं मिलनि थियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अगरि गौर कंदासीं त हिन वक़्त बि असांजे अखियुनि जो आॾो आहे सॼो सिस्टम। हुकुमराननि इन्हनि यहूद ऐं नसारा सां जंगूं न कयूं, बल्कि नौजवाननि कयूं। नौजवाननि हिम्मत कई, पंहिंजे ईमान जे ज़ोर ते जंग लड़िया ऐं अल्लाह ताला कामयाबियूं अता कयूं। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, पंहिंजे ईमान खे मज़बूत करण जी कोशिश कयो। ईमान न दौलत सां मज़बूत थींदो, न ईमान बिल्डिंग प्रॉपर्टी सां मज़बूत थो थिए, ईमान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी सां मज़बूत थो थिए। जॾहिं हुकुम निमाज़ जो अचे त निमाज़ पढ़णी आहे, रोज़नि जो हुकुम अचे, चाहे गर्मी हुजे, चाहे सर्दी हुजे, झोलो हुजे, छा हुजे, बिजली न हुजे, पर हुकुम आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो, त रोज़ा रखणा आहिनि। जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी थींदी त ईमान पुख्ता थी वेंदो। इंशाअल्लाह अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियो,
अल्लाह ताला कुरान शरीफ में असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु ॿुधाए थो। अल्लाह फरमाए थो वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, मूं इंसान ऐं जिननि खे सिर्फ़ु पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो। तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पंहिंजे ज़िंदगी जो असुल मक़सदु सुञाणो। जॾहिं असां असुल मक़सद खे सुञाणींदासीं त असांखे अल्लाह हिन धरती ते छो मोकिलियो ऐं कहिड़ो कमु असांजे ज़िमे लॻायईं, त पोइ असां सिधे रस्ते खे लहंदासीं। ऐं इनशा अल्लाह जॾहिं इंसान सिधे रस्ते ते अचे थो त उनखे दिली सुकून थो मिले। जिस्मानी सुकून त खणी पैसे में आहे, पर जेको दिली सुकून आहे उहो पैसे वारनि खे बि मुयसरु कोन्हे। उहो दिली सुकून अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जी मोहब्बत में मिले थो। जीअं अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमाए थो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, बेशक दिलनि खे सुकून, दिलनि खे करार अल्लाह जे ज़िक्र में मिले थो। पोइ जॾहिं असां इन ज़िक्र खे छॾियूं था, इन प्रचारनि खे छॾियूं था, त पोइ ही दिल मुर्दा थी वञे। जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जे ज़िक्र करण वारी दिल ऐं अल्लाह जे ज़िक्र न करण वारे जी मिसाल ईअं जीअं मुर्दा ऐं ज़िंदा। जेको शख़्स अल्लाह जो ज़िक्र करे थो उहो ज़िंदा आहे, ऐं जेको नथो करे उहो मुर्दा लाश आहे। हिन दुनिया में घुमण फिरण जे बावजूद हू मुर्दा आहे, हू कंहिं कम जो कोन्हे। तंहिं करे अल्लाह ताला खां दुआ आहे त शल अल्लाह ताला असांजे दिलनि खे ज़िंदा करे ऐं असांजे दिलनि में उहा मुहबत पैदा करे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी उहा सुञाण पैदा करे जेका अल्लाह ताला पंहिंजनि नेक बाननि खे अता कई आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी अता फरमाए।